अस्सलामुअलैकुम या अली मदद माया महर फ़कीर इन वक्त बलोचिस्तान के लसबिला ज़िले में संघर में बीठो आहियां। संघर उहो इलाइक़ो आहे जिते ससी पुनो जी मज़ार आहे। हीअ साम्हूं ससी पुनो जी मज़ार आहे। अॼु 13 शबान आहे ऐं 17 मार्च 2022 अॼु आख़िरी मेलो आहे ससी पुनो जो। सो असीं अॼु मोकल करे घुमण आया आहियूं। उन करे दिलि चयो त हिकिड़ी यादगिरी वॾो भरिजे ऐं अव्हांजो बि दीदार कराइजे। हीअ हिते ससी पुनो जी मज़ार आहे। ॾिसो हिन इलाइक़े जो नालो संघर आहे। ओ इहो साम्हूं अव्हांखे नंढिड़ो मुक़बरो नज़र अचे थो। हीअ अशू बकरार जी मज़ार आहे जेको ज़ात जो बरो हुयो ऐं हिन वक़्तु जेको हिते ख़लीफ़ो आहे उहो बि ज़ात जो बरो आहे। हीअ ख़लीफ़े जो आस्थानो आहे। हेॾां ही लंगर न्याज़ बि हले पियो ऐं अव्हांखे कुझु बाज़ार जो बि दीदार कराइजे। हीअ मुसाफ़िरनि जे लाइ पाणी जा मट आहिनि। ये माण्हू परे परे खां आया आहिनि। को किथां थो अचे को किथां थो अचे। हिते पकोड़नि वारा समोसनि वारा हारनि वारा ॿाहनि गाननि वारा वॾो जहान आहे। ही छोकिरो आहे माए वारो। अबा किथों आयो आहे पुट? शिकारपुर शहर गड़िया सीन। ही गड़िया सीन जो आहे माए वारो। हे हर साल हिते धंधो करण ईंदा आहिनि। अबा छा हाल आहे? ख़ैर आहे? ही साम्हूं हिन पासे ॾे रस्तो वञे थो विंदर ऐं हेॾां हो ही साम्हूं बाइक थी अचे। ही ॾिसो ही वञे थो कराची तरफ़। अॻिते पब जबल आहे ऐं हाणे आज़ान जो बि टाइम थी रहियो आहे। ठीकु आहे। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सो मोकिलानी न आहे। वरी मिलंदासीं कंहिं ॿिए दफ़े। अस्सलामु अलैकुम या अली मदद महर फ़कीर ससी पुनो जी मज़ार इलाइक़ो संघर ज़िलो लसबेलो बलोचिस्तान। महर फ़कीर या अली मदद। ख़ुदा हाफ़िज़।